थोरो मां तव्हांखे ब्रेक की ख़बर ॾींदा त जेकम बाजे जेम्स डायरेक्टर ख़िलाफ़ ऐं सिहत जी मेगा इंस्टीट्यूट हुजण बावजूदि जाली दवाउनि जी फराहमी ऐं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ JUI पारां एहतजाजी मुज़ाहिरो। डॉक्टर AD अंसारी, मौलाना ताज मोहम्मद भट्टी, अब्दुल जब्बार रहंदे, मौलाना अब्दुल रज़ाक बंगलाणी ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ठुल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते इन्हनि सां पिया ॻाल्हाईंदे चयो त जेकमबाद में जेम्स जी सिहत जी मेगा 1 अरब रुपयनि जी वॾी बजट मां आवाम खे सहूलियतूं फराहम करण बजाए बेजाई KDA में बंगला ठाराया। डेलेरिया केस जेम्स जे दरवाज़े ते तड़पी मरी रहिया आहिनि। सुपारे खां सवाइ सिहत जूं सहूलियतूं न मिली रहियूं आहिनि। जाली भर्तियुनि ते किड़े रुपया वठी पंहिंजा खीसा ऐं तिजोरियूं भरी वियूं आहिनि ऐं 2 नंबर दवाऊं फराहम कयूं पियूं वञनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जेम्स डायरेक्टर डॉक्टर अब्दुल वाहिद तगड़ खे हटाए करे ॿियो को ईमानदार डायरेक्टर जेम्स मुक़ररु कयो वञे, न त ॿी सूरत में तहरीक हलाई वेंदी।